साधुकी में पीटीआई जे लॉन्ग मार्च दौरान औरत सहाफ़ी सदफ नईम इमरान खान जे कंटेनर हेठां अची हयाती विञाए वेठी। हादसे खां पोइ इमरान खान जो कंटेनर जे जिटी रोड ते रोकियो वियो। हादसे खां पोइ इमरान खान पाण कंटेनर खां लही हेठि आयो। पीटीआई जो लॉन्ग मार्च कामू थी वेंदे हादसो पेश आयो। हादसे बैदि पीटीआई क़यादत पारां अॼोके ॾींहं जो लॉन्ग मार्च ख़त्म करण जो ऐलान। वज़ीर आज़म पारां वाक़े ते ॾुख जो इज़हार। सदफ नईम जी फौतगी ते ॾुख रसियो आहे। वाक़े ते जेतिरो अफ़सोस कजे घटि आहे। इमरान खान आर्मी चीफ जी मुक़ररी के हवाले से ॻाल्हियुनि जी आछ कई। आर्मी चीफ जी मुक़ररी वज़ीर आज़म जो आइनी इख्तियार है। आर्मी चीफ जी मुक़ररी बाबत इमरान खान से सलाह मशवरो नथो करे सघे। इमरान नियाज़ी पंहिंजनि किरियल मक़सदनि लाइ मार्च जो ऐलान कियो। खूनी लॉन्ग मार्च जो कंहिंखे फ़ाइदो थींदो। जंहिं इदारे पीटीआई चेयरमैन के पालियो उन जे ख़िलाफ़ ज़हर उगाचे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी लाहौर में यूट्यूबर से ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त कंहिंखे बि मुल्क दुश्मन कार्रवाई की इजाज़त न ॾिनी वेंदी। शहबाज शरीफ के ॻाल्हियुनि जे लाइ को बि पैगाम न मोकिलियो आहे। मूं उन्हनि सां ॻाल्हायो जेके शहबाज शरीफ के इशारनि ते नचाइनि था। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो लाहौर जे इलाइक़े मुरीदकी में लॉन्ग मार्च के ख़िताब। संदसि चवणु आहे त हू इस्टेब्लिशमेंट न अवामी मैंडेट सां इक़्तिदार में आयो हो। हू कानून जी हुक्मरानी चाहे थो। अवाम जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे। आइन आर्मी चीफ जी मुक़ररी जो इख्तियार वज़ीर आज़म के ॾिनो आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त मुल्की सियासत में अहम मोड़ अची वियो आहे। ईंदड़ महीनो सियासत के हवाले से वधीक अहम हूंदो। इमरान खान सां के बि ॻाल्हियूं न पियूं थियनि। कंहिं दोस्त अरशद शरीफ की मेज़बानी लाइ चयो हो। अरशद शरीफ मुझे गेस्ट हाउस से 2 महीननि का तरसल हो। वाक़े वारे ॾींहुं मानी खाइण खां पोइ अरशद शरीफ मुझे भाउ खुरम अहमद सां गाड़ी में वियो। अधु कलाक खां पोइ गाड़ी ते फायरिंग जो इतला मिलियो। फायरिंग दौरान खुरम मोज़ाने नमूने महफूज़ रहियो। अरशद शरीफ जी मोबाइल फ़ोन कीनिया जी अख़्तियारियुनि हवाले करे छॾी हुई। कराची के शहरी वक़ार अहमद अरशद शरीफ के क़त्ल केस की जांच लाइ कीनिया पहुतल पाकिस्तानी आफ़ीसरनि के बयान कलम बंद कराए छॾियो। इमरान खान खूनी मार्च जो ड्रामो रचायो वेठो आहे। अरशद शरीफ के कत्ल ते सियासत कई पे वञे। अरशद शरीफ के कत्ल ते पीटीआई के सियासत करण ते शर्म अचणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीपुल्स पार्टी तर्जमान शाज़िया आथमर चयो आहे त अरशद शरीफ के कत्ल की शफ़ाफ़ जांच कराई वेंदी। पाकिस्तान FATF ग्रे लिस्ट मां निकिरी चुको आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। पाकिस्तान के 34 ज़िलनि में अञा ताईं बरसाती पानी बीठल आहे। बोर्ड सबब लाइव स्टॉक के घणो नुक़सान पहुतो आहे। बोर्ड सबब नुक़सान जो कातो $40 अरब खां वधीक आहे। इमरान खान रात के पहिरें ऐं ॾींहं जो ॻिची में पवंदो आहे। इमरान खान के लॉन्ग मार्च सबब मुल्की मैशत मुतासिर थे पई। जॾहिं बि चीन ऐं सीपेक की ॻाल्हि ईंदी आहे त पीटीआई के मार्च या धरणो याद ईंदो आहे। वज़ीर आज़म के ख़ास मददगार फैसल करीम कुंडी चयो आहे त पीटीआई मार्च सबब चीन के सदर के पाकिस्तान जो दौरो मुलतवी करणो पियो। अरशद शरीफ की शहादत ते पीटीआई सियासत करण की कोशिश कई। इमरान खान तोशाखाना जा केतिरा ई तोहफ़ा डिक्लेयर ई न कया। इमरान खान सनद याफ्ता चोर साबित थी चुको आहे। संदसि मार्च लॉन्ग मार्च न पर स्लो मार्च आहे। कराची की मच्छर कॉलोनी में 2 नौजवानों के वहशियाणो तशद्दुद करे कत्ल करण खिलाफ सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा। कराची, लाड़काने, शहदाद कोट, कंदकोट, कशमोर, गोटकी, मीरपुर मातेले, नौशर फिरोज ठट्टे, बदीन, उमरकोट, मिठी ऐं ॿियनि शहरनि में मुख़्तलिफ़ पार्टियुनि कारकुननि जूं रैलियूं। वाक़े जे मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सरेआम फाही ॾिनी वञे।